कमिश्नर सखर डिवीज़न फियाज़ अब्बासी चयो आहे त हुकूमत जे हुकुम ते कारोबारी सरगर्मियुनि खे वधीक हथी वठण लाइ सखर में ड्राई पोर्ट क़ाइम करण जो अमल जल्द मुकमल कयो वेंदो। नंढे वापार सां लाॻापियल वापारी नुमाइश मां फ़ाइदो हासिल करण ऐं एक्सपोर्ट बाबति आगाही हासिल करण घुर्जे। ट्रेड डेवलपमेंट अथॉरिटी ऑफ पाकिस्तान टडाप वज़ारत कॉमर्स पारां अॼु खां IBA पब्लिक स्कूल मिलिट्री रोड सखर में 2 ॾींहनि वारी सखर में वापारी नुमाइश ऐं बरामद बाबति आगाही सेमिनार जो इफ्तिताह वारी मौक़े ते कयो। इन मौक़े ते डिप्टी डायरेक्टर वापार ऐं कॉमर्स सखर फिदा हुसैन महेसर कमिश्नर सखर डिवीज़न खे हैंडीक्राफ्ट्स वापार जे स्टॉलनि बाबति ब्रीफिंग ॾिनी। कमिश्नर सखर डिवीज़न फियाज़ अब्बासी जो वधीक चवणु हो त अहिड़नि सेमिनारनि ज़रिए नंढनि कारोबार सां लाॻापियल माण्हुनि खे आलमी मार्केट ताईं पहुच में मदद मिलंदी। सेमिनार के खिताब कंदे चेंबर ऑफ कॉमर्स जे अॻूणे सदर सखर अब्दुल फताह शेख चयो त सखर में बि इकोनॉमिक ज़ोन जी ज़रूरत आहे। चेंबर जी कोशिशुनि सां इहो मसइलो हल थी वेंदो त पोइ वापारी सरगर्मियूं वधी सघनि थियूं। इन मौक़े ते पीपल्स पार्टी जी अॻवान शाइस्ता खोसो चयो त महांगाई जे हिन दौर में नंढनि कारोबारनि ज़रिए संदन मुआशी हालतूं बहितर करे सघजनि थियूं। सेमिनार के खैरपुर चेंबर ऑफ कॉमर्स जे अॻूणे सदर फेडरेशन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जे नायब सदर शबनम ज़फ़र, अफशां उरूस, डिप्टी मैनेजर TDAP कराची, आदिल मुख्तार, असिस्टेंट डायरेक्टर TDAP लाहौर ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची